पेशावर सानिया के खिलाफ शिया उलमा काउंसिल नवाबशाह का एहतजाज। नवाबशाह प्रेस क्लब पर शिया उलमा काउंसिल ने पेशावर सानिया के खिलाफ एहतजाज किया, जिसमें नवाबशाह की समाजी सियासी लोगों ने कसीर तादाद में शिरकत की। शिया उलमा कायदीन का कहना था कि जो पेशावर में दिल खराश वाक़या पेश आया है, हम इसकी सख्त अल्फाजों में मजम्मत करते हैं। पूरे पाकिस्तान में जो दिल खराश वाक़या और अफसोसनाक वाक़या साने यानी पेशावर में पेश आया है और मस्जिद में बेगुनाह अफराद को शहीद किया गया, नमाजियों को शहीद किया गया, हम पुरजोर मजम्मत करते हैं। पूरे पाकिस्तान के अंदर अल्हम्दुलिल्लाह इसी तरह जल्द से जुलूस जारी हैं ताकि दहशतगर्दों को बता सकें कि पाकिस्तान में तुम दहशतगर्दी करना चाहते हो, लेकिन हम खून दे के भी अमन अमान कायम करेंगे। शिया उलमा काउंसिल पारां उन मज़लूम माण्हुनि जे लाइ कयो पियो वञे जेके जुमे जे ॾींहुं मस्जिद पेशावर में बेगुनाह बेदर्दी सां शहीद कया विया। उन्हनि जो कहिड़ो ॾोह हो, हू निमाज़ पढ़ण लाइ विया, नंढड़ा ॿार मासूम उलमा ज़ाकिरीन सभिनी खे बम बिलास ज़रिए शहीद कयो वियो। असांजो इहो सुवालु आहे रियासत खां, हुकूमती इदारनि खां त आख़िर उहे छो तमाशाई बणियल आहिनि। असां पेशावर वाक़े जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त कहिड़े जुर्म असांखे क़त्ल कयो थो वञे। असां शिया उलमा काउंसिल पाकिस्तान जे प्लेटफॉर्म ते पेशावर सानिया जे ख़िलाफ़ बतौर एहतजाज हिते गॾु थिया आहियूं। जेके करबला जेके पेशावर जे वाक़े में शहीद थिया, असां उन्हनि जी शहादत खे सलाम पेश करण जे लाइ ऐं ज़ालिमनि जे ख़िलाफ़ एहतजाज करण जे लाइ हिते गॾु थियासीं। ऐं असांजो हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो आहे त मुल्क पाकिस्तान दहशत गर्दी जे करे हींअर ग्रे लिस्ट में शामिल आहे।